शिवजय्या नटवनागराधीशां केवट स्वामी अंतर्यामी श्री अखिलात्म मित्र सदा रास रचैया श्री मनमोहन राधीशां श्री राम जय जय रामा प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधीशां सर्वव्यापक परम पिता प्रभु पालन करता सीताराम। घट घट वासी प्रेम निवासी आनंद करता राधीशां जो भी गाए शांति पाए प्रेम से ध्याए सीताराम। संपत्ति आए आनंद पाए साक्षी बोले राधीशां श्री राम जय जय रामा प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधीशां श्री राम जय जय रामा प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधीशां। बोल राधा व कृष्ण चंद्र की जय। सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की सर्व सतगुरु श्री सनकादि जी भगवान सनक सनंदन सनातन सनत कुमार श्री नारद जी दाल भगवान श्री चंद्र महाराज बाबा साधु राम साहिब बाबा धनुराम साहिब बाबा राम प्रसाद साहिब बाबा हरि शरण राम साहिब बाबा नारायण दास साहिब बाबा आनंद राम साहिब बाबा भगत राम साहिब की जय जय श्री राधे नमः पार्वती पतये हर 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 आयो लाल सभई चो। ओम कथा आरंभ होत है। श्री राम लक्ष्मण जानकी सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय जय। संतन की जय जय जय। श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमनस हरियो। सर्वधर्मान् परित्यज्य अहं त्वा सर्व पापेभ्यो भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पदवंदन की वंशी विभूषित करा पीतांबरा दरुण गुणेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्। बोलो श्री वृंदावन बिहारी लाल की। हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम। जग में साचो तेरो नाम हे राम हे राम हे राम हे राम। तो ही पिता है तो ही माता है तू ही पिता है तू ही माता है तू ही तो है राधा का श्याम। हे राम हे राम
हे राम। तू जगदाता विश्व विधाता, तू जगदाता विश्व विधाता, तू जगदाता विश्व विधाता, तू जगदाता विश्व विधाता। तेरे चरणों में चारों धाम, हे राम हरि बोल हे राम, राम। हे राम हे राम, हे राम हे राम, हे राम हे राम। तू ना बन में, तू ना धन में, तू ना बन में, तू ना धन में, तू तो बस तन में। हे राम हे राम, हे राम हे राम। तो ही सजाए, तो ही संवारे, तू ही सजाए, तू ही सवारे, तू ही तो बनाए बिगड़े काम। हे राम हे राम, हे राम हे राम। जग में साचो तेरो नाम, हे राम हे राम, हे राम हे राम, राम हे राम। हे राम हे राम। बोल सियावर रामचंद्र श्री राधावर कृष्ण चंद्र की। श्री रामचरितमानस बाल कांड दोहा क्रमांक जी 167। सेवन भाई न भाई प्लीज सेवन 8 काथे पिया वञा सपने में ॾिठो हूंदी तूं 67 लॻल पियो आहे। ईअं चई करे राजा मुनीअ जा चरण पकड़े वरिता। राजा चवण लॻो त हे स्वामी कृपा कयो, तव्हां संत आहियो, दीन दयालु आहियो, तंहिंजे करे हे प्रभु मुंहिंजे लाइ दूर कयो, सहन कयो। कल कथा ॿुधव कि कपट मुनीअ पूरी तरह सां राजा खे पंहिंजे वस में करे रखियो, ढोंग करे, ऐं राजा खे वरदान बि ॾिनई ॾाढा जेके थियण वारा कोन्हनि, हा न। ऐं चईसि करी ब्राह्मणनि जो अपराध न कजांइ। ऐं ॿियो मां तुंहिंजे नगर में अचां, ब्राह्मण कीअं था वश में थी सघनि? उपाय त ॾाढा आहिनि, पर उन जे लाइ मूंखे तो वटि अचिणो पवंदो शहर में, नगर में। पर मां कॾहिं वियो बि त न आहियां काथे कंहिं शहर नगर गांव में, पर नथो अचां त तुंहिंजो कमु नथो ठहे। तॾहिं राजा अञा प्रेम सां उनखे पेर पकड़े करे मिंथूं करण लॻो, तकलीफ़ सहन कयो। अस कह गहे नरेश पद, स्वामी हो कृपाल। मोहि लाग दुख सह्य प्रभु, सज्जन दीन दयाल। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। राजा खे पंहिंजे वश में ॾिसी करे कपट में बिल्कुलु होशियार
वो तपस्वी या राजा चवण लॻो त हे राजा ॿुधो, मां तोखे सच तो चवां, जगत में मुंहिंजे लाइ कुछ भी काई भी ॻाल्हि कठिन न आहे, मां सभु करे थो सघां। मां तुंहिंजो कमु ज़रूरु कंदुमि, छो जो तूं मन वाणी ऐं शरीर सां मुंहिंजो भगत आहे। पर योग युक्ति, युक्ति यानी उपाय, तप ऐं मंत्र जो प्रभाव तॾहिं असर कंदो आहे जॾहिं उहे लिकाए करे कया वेंदा आहिनि। चओ हरे राम। हे नरपति यानी राजा, मां अगरि रसोई ठाहियां ऐं तूं उनखे पाए ॾे यानी परोसे करे ॾे, ऐं मूंखे कोई सम्झी न सघे त उन अन्न खे जेको जेको खाईंदो उहो तुंहिंजो आज्ञाकारी ठही वेंदो, यानी उहो तुंहिंजे वश में थी वेंदा। सम्झो था? यानी कुक जो कमु मां कंदुमि, रोटी ठाहिण जो, तूं सेवादारीअ जो कमु कजां। सेवा त ब्राह्मणनि जी थींदी आहे, सभु कंदा आहिनि। तूं उन्हनि खे पाए ॾिजां, बाल्टियूं खणी, चांवर, फुल्का, थालियूं खणी, बढ़िया सब्जी वग़ैरह, ऐं ईअं अगरि कमु ठही वेंदो, यानी जंहिं ते ब्राह्मण राजी थी विया, बसि उन भाॼी खटे वरिती। एतिरो ई न, भोजन करण वारनि जे घर में बि जेको भोजन कंदो, हे राजा ॿुध, उहो बि तुंहिंजे अधीन थी वेंदो, तुंहिंजे वश में थी वेंदो। हे राजा, ईअं सम्झी करे इहो ई उपाय कर ऐं साल भर भोजन कराइण जो संकल्प वठी छॾिजां। भाई साल भर ब्राह्मणनि खे भोजन कराईंदे। चओ हरे कृष्ण। रोज नवा नवा 1 लख ब्राह्मण कुटुंब सहित सभिनि खे इन्विटेशन ॾिजां। रोज सभु ब्राह्मण अचनि, निमंत्रण ॾिजां। मां तुंहिंजे संकल्प खे 1 साल तक हर रोज मां भोजन ठाहे करे ॾेई छॾींदुमि। नित नूतन द्विज सहस सत, बरेहु सहित परिवार। मैं तुम्हारे संकल्प लग, दिन करब जीव नार। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, ओ पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय जय जय। वो कपट मुनि चए तो तू साल भर ब्राह्मणन खे भोजन खारा जा कुटुंब सहित, अब रोटी मां ठाहींदुमि, तो संकल्प पूरो कंदुमि। हे राजा, इन तरह ॾाढी थोड़ी सी मेहनत सां सभु ब्राह्मण तुंहिंजे वश में थी वेंदा। आम ब्राह्मण हवन यज्ञ सेवा पूजा कंदा त उन सां प्रसन्न थी देवता भी तुंहिंजे वश में थी वेंदा। हिकिड़ी ॿी बि पहचान तोखे ॿुधाए थो छॾियां। कहिड़ी? कि मां हिन रूप में कॾहिं न ईंदुमि, यानी जंहिं रूप में जंगल में हुयो मुनीअ जे रूप में, उन में मां न ईंदुमि। त हे राजा, मां पंहिंजे माया सां तुंहिंजो जेको पुरोहित आहे न, भोजन ठाहिण वारो, उनजो हरण करे छॾींदुमि, यानी उनजो किडनैप करे छॾींदुमि। छो जो कपटी आहे न, त उनखे त अहिड़ा ई कम करणा आहिनि। तप जे बल सां उनखे पंहिंजे समान ठाहे करे 1 साल तक हिते रखंदुमि। ऐं हे राजा ॿुध, मां उनजो रूप बणाए करे सभु तरह सां तुंहिंजो कमु सिद्ध कंदुमि, उनजो ई रूप बणाए करे। हे राजा, राति ॾाढी गुज़री वई आहे, हाणे सुम्ही पओ। अॼु खां 3 ॾींहं मूंसां तुंहिंजी भेट थींदी, ध्यान सां ॿुधजो। ऐं तपस्या जे बल सां मां घोड़े सहित तोखे निंड में ई घर पहुचाए छॾींदुमि। चओ हरे राम। सम्झो था? तप जे बल सां निंड में ई तोखे मां काथे पहुचाए छॾींदुमि। हा, मैं तप बल तोहे तुरग समेता, पहुंचे हूं सोवत हैं निकेता। मैं आव सोई बेसुधर, पहचाने हूं तब मोहे। जब एकांत बोलाए सब, कथा सुनावो तो है। सियावर रामचंद्र की जय जय, जय। उमापति महादेव की जय जय, जय। पवन सुत हनुमान की जय जय, जय। बोलो भाई सब संतन की जय जय जय। मां उन्हीं पुरोहित जो वेश
धारण करे ईंदुमि आ जॾहिं एकांत में तोखे सॾु कराईंदुमि तॾहिं पूरी कहानी तोखे ॿुधाईंदुमि, तूं मूंखे सुञाणे वठिजांइ। राजा आज्ञा मञी करे निंड कई, थकल टुटल त हुयो ई वैसे ई वीचारो सॼे ॾींहं जो, ऐं कपट ज्ञानी वञी आसन जमाए करे वेठो। राजा थकियल हो, खूब गहरी निंड अची वई, पर वो कपटी कीअं सुम्हे उनखे त चिंता थी रही हुई। उन समय वो काल केतु राक्षस अची वियो। चओ हरे राम। पहचानियो काल केतु राक्षस? न सुञातव? सरवानी? अरे जेको सूअर जो वेश धारण करे न आयो, ॿ ॾींहं पहिरियों ॿुधियो न कथा ट्रेनीअ, जेको जंगली सूअर जेको वञे पियो राजा जे साम्हूं, राजा हुनजो शिकार पियो करणु चाहे, पकड़े न पियो सघे, हे वॾो भारी, उहो सूअर न हुयो, उहो राकास हुयो। सूअर जो उन भेष धारण करे छॾियो, सम्झो था? चओ हरे राम। उनजो नालो छा हुयो? काल केतु। काल केतु। वो राक्षस भी उते अची पहुतो। वो उन सां मिलियल हुयो कपट मुनीअ सां। जे सूअर जो भेष मूं ॾिनो हो, भटकायो हो। भुलिजी था वञो न तव्हां बि रोज रोज कथा कीअं कजे भाई। हाणे वो तपस्वी राजा जो ॾाढो दोस्त हुयो, खूब छल प्रपंच ॼाणंदो हो। उनखे 100 पुट हुया, 10 भाउर हुया, और सब जा सब दुष्ट। कंहिंजे जीतण सां बि जीत में न पिया अचनि। देवताउनि खे बि दुख ॾियण वारा हा। ब्राह्मण संत देवताउनि खे दुखी ॾिसी करे राजा उन्हनि सभिनि खे पहिरियों ई युद्ध में मारे विधो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। समझो था? तॾहिं वो राजा सां मिली वियो आहे, यानी उनखे बि बदिलो वठणो। काल केतुअ जा जेके फैमिली मेंबर्स हुया न, ॿिया राकास जेके हुया, एॾा ख़तरनाक आहे, देवताउनि खे बि दुख ॾींदा। त राजा एॾो शक्तिशाली कि युद्ध में उन्हनि खे मारे विधो। 100 पुट 10 भाउर 110। 11 बचियो पाण काल केतु। त उहो मिलियो कपट मुनीअ सां ऐं राजा जे खिलाफ़ षड्यंत्र करे रहिया आहिनि। हाणे उन दुष्ट पिछलो वैर यादि करे तपस्वी राजा सां मिली करे सलाह विचारी, षड्यंत्र कयूं। चओ हरे राम। ऐं जहिड़ी तरह सां दुश्मन जो नाश थिए उहो ई उपाय रचऊं। भावी वश राजा प्रताप भानु कुछ भी समझी न सघियो। तेजस्वी शत्रु अकेलो भी हुजे त उनखे नंढो न समझणु खपे। जंहिंजो सिर मात्र बचल आहे, सिर केवल मथो, वो केरु आहे? राहु। अॼु तक सूर्य ऐं चंद्रमा खे दुख ॾींदो आहे, हा न? केवल फुटबॉल वांगुरु मुंहुं ई त अथसि राहुअ जो, हा न भाई? पेट त अलॻि अथसि। हरे राम। रिप तेजसी अकेल अपि लघु कर गनियन ताहू। अजहु देत दुख रब ससिहे सिर अवशेषित राहु। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। तपस्वी राजा पंहिंजे दोस्त खे प्रसन्न ॾिसी करे उथी करे मिलियो ऐं ॾाढो ख़ुशि थियो। उन पंहिंजे दोस्त खे पूरी कहानी चई ॿुधाई। हीअं षड्यंत्र कयो आहे, राजा खे सम्झायो आहे, हीअ ॻाल्हि कई आहे। ॾिस राजा मस्तु खराटा वॼाए सुम्ही पियो अथई। तॾहिं राक्षस आनंदित थियो, चवणु लॻो, हे राजा ॿुधो, जॾहिं तूं मुंहिंजे चवण जे अनुसार एतिरो कमु करे वरितो आहे त हाणे मां में करे वरितो सम्झ। तूं हाणे चिंता त्यागे करे सुम्ही पओ। विधाता बिना ई दवा जे रोग दूर करे वरितो आहे। चओ हरे राम। हिननि पापिन खे इहे रोग था नज़र अचनि। कुल सहित दुश्मन खे जड़ मूल सां उखाड़े वहाए करे अॼु खां चौथे ॾींहुं मां तोसां अची मिलंदुमि। इन तरह तपस्वी राजा खे खूब दिलासो ॾेई ऐं महामायावी माया करण वारो ॾाढो क्रोधी राक्षस उहो हलियो। उन प्रताप भानु ऐं राजा खे घोड़े सहित क्षण भर में घर पहुचाए छॾियो। काथे?
कहिड़े घर? राजा जे महल में। चओ हरे राम। उते पहुचाए छॾियो ऐं वञी करे राजा खे पंहिंजे ई महल में राणीअ जे साम्हूं ई वञी करे उते निंड कराए छॾीसि, उते ई सुम्हारे छॾीसि ऐं घोड़े खे सुठी तरह घुड़साल में वञी ॿधी बि छॾियईं। वरी उहो राजा जे पुरोहित खे बि खणी हलियो माया सां, उनजी ॿुद्धीअ खे भरम में विझी करे उन खे हिकिड़े पहाड़ जे खोह में अची करे रखियईं। पहाड़ जे हिकिड़े खाईअ में अंदरि वञी करे उते वञी उनखे पुरोहित खे रखी, जेको भोजन ठाहींदो पवित्र माण्हू पवित्र तरीक़े सां। चओ हरे राम। राजा के उपरोहित हैं, हर ले गयो बहोर, ले राखे सी गिर खोह मऊ, माया कर मति भोर। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। हाणे पाण पुरोहित जो रूप ठाहे करे उनजी सुंदर सेजा ते वञी करे सुम्ह पियो। पुरोहित खे त ओॾे छॾे आयो गुफ़ा में, ठीकु आहे। केरु सुम्ह पियो? कपट मुनि न, राकास काल केतु कपट मुनि। अरे माया हो ॼाणंदो न राक्षस। चओ हरि राम। तॾहिं चवंदा आहियूं घर में बि थोरो कॾहिं कॾहिं दया कंदा कयो, पढ़ी छॾींदा कयो कॾहिं कॾहिं बिना मन जे रामायण भागवत गीता। हाँ, धरतीअ ते उपकार कंदा कयो। सम्झ में अचे न अचे, पढ़ंदा ई कोन त कानून सम्झ में ईंदो। अहिड़ी ख़तरनाक तव्हांखे कहानियूं सम्झ में अची थी वञनि अनुपमा जूं, ऐं जेके सीरियल था हलनि, कंहिंजे पीउ खे ताक़त न आहे छा थियणो आहे, केॾी महिल कंहिंखे मारे विझनि, कंहिंखे जीआरनि, न अचे त हुनखे कढी छॾनि त हुनखे जीअरो मारे छॾनि। कहानी न ठहे, हाणे रबड़ वांगुरु खीचनि, कहाणी हुई हेतिरी, उहा थी वई बढ़िया, ऐं पैसा था अचनि ख़ूब, त कहाणीअ खे रबड़ वांगुरु खीचणो आहे। पोइ जेको अचे मसाला विझंदो आहिनि, मायूं त हीअं ॾिसंदियूं छा थी चए, चए मन न ॻाल्हाईंदी कर, चुप करे वियो ॾे। ईअं था ॾिसनि ॼण कोई भॻवानु कृष्ण अची करे अर्जुन खे ज्ञान था ॾियनि गीता जो। जंहिं चाव सां न तव्हां इहे अनुपमा जेठालाल ऐं फलाणा ढिकाणा सीरियल असां ॾिसंदा आहियूं, तव्हांखे नथो चवां, असां ॾिसंदा आहियूं। हा, उन चाव सां अगरि असां रामायण पढ़ूं, गीता पढ़ूं, त छा सम्झ में न ईंदो ॿुधायो? ख़बर अथव केॾो गहराईअ सां असां ॾिसंदा आहियूं। सिनेमा ॾिसंदा आहिनि त माण्हू कीअं लाइट बंदि करे, महाराज सभु मौन, हिकिड़ो परदो ॻाल्हाईंदो आहे, ॿिया 500 माण्हू गूंगा ठही वेठा हूंदा आहिनि, पोइ खाईंदा भले चर कंदा रहंदा, ईअं पीअंदा रहंदा, ॻाल्हाईंदा न। कोई ॻाल्हाए त ॿियो चुप कंदुसि, भाई साहब चुपचाप छा आहे, पाण बि नथा ॾियो, असांखे बि नथा ॾिसण ॾियो। हा, यानी लाइट बंदि करे गहराईअ सां टिमटिमाए करे अखियूं, पोइ कोई सुम्हंदो बि न आहे न, कोई चंडरो हुन में फिल्म में, सभु कथा में ई सुम्हण ईंदा माण्हू, सलीमा में कोई न सुम्हंदो। उते अखियूं ॻाढ़े ॻाढ़े परदे में वसल ताईं अंदरि घुसी वञनि, परदे जे अंदरि। ईअं असां 3 घंटा फिल्म ॾिसंदा आहियूं, 2.5 घंटा, त हुनजो कहिड़ो असरु पवंदो ॿुधायो, केॾो गहराईअ सां। तॾहिं त माण्हुनि खे जीवन भर सलीमा जा गाना यादि रहिजी वेंदा आहिनि, कथाऊं यादि न रहंदियूं, भॼन यादि न रहंदा। चओ हरे राम। त कठिन ठाहे छॾियो आहे असां, समय कॾहिं कॾहिं कढंदा कयो। इन करे त सॼी धरतीअ जो कल्याण थींदो आहे। 4 माण्हू वेही करे अगरि रामायण पढ़ंदा त उहे 4 न तरंदा, उन्हनि जी आवाज़ जेसि ताईं वेंदी आकाश में, उन्हनि जो स्पर्श जेको हवा खे लॻंदो आसपास, उन्हनि ते बि सुठो असरु पवंदो आहे, उन्हनि ते बि सुठा परमाणु ईंदा आहिनि, बुद्धि निखरजंदी आहे। चओ हरे राम, हरे कृष्ण। अलाए छा थी वियो आहे असांखे, 4 नाटक ॾिठो त सम्झ में त अची वेंदी आहे, कहानी ईअं ठहंदी आहे। 17 नाटक पंहिंजा तव्हां पाण लिखी था सघो। हा, हीअं कहानी थींदी आहे, ऐं लेखक जे हथ में आहे, चाहे कहानी जाॾे मोड़े। कहानी त आहे, कोई रामायण ऐं भागवत थोरी आहे असली कथा, कहानी आहे। जाॾे चाहे कंहिंखे भिखारी ठाहे, राजा ठाहे, ख़तमु करे, जीआरे, मारे, हा, सॼी कहानी ॾेखारे, पोइ चए सपनो पियो ॾिसे। वाह भाई वाह, कुझु बि करे था सघनि। हा, कुझु बि ॾेखारे छॾियो, माण्हू वीचारो ईअं आङुर रखी करे ॾंद ते फिल्म ॾिसे, भाई कीअं थी वियो, वेठो मथो खपाइनि।
पोइ जेॾीमहिल 15 एपिसोड थी वञनि 3 घंटा थी वञनि हे त सुपिनो पियो ॾिसे हे त ख़्यालनि में हो छा कंदव लेखक खे तव्हां चओ हरे राम विचारक चवंदा आहिनि तव्हां 10 कहानियूं ॾिठो 20 कहानियूं ॾिठो 100 कहानियूं पंहिंजियूं अहिड़ी लिखी था सघो इन जो मतिलबु इहो न टीवी ॾिसो न पर सुठो ॾिसो जंहिंमें कुझु आनंद अचे ठीकु आहे थोरो घणो कुझु तव्हां सुठो मनोरंजन करे वरितो बुराई न आहे लेकिन रामायण त न छॾियो भाई गीता भागवत बि त न छॾियो केॾो समय वेंदो आहे असांजो ॿियनि ॻाल्हियुनि में हाणे त टीवी बि ढकिजी वई आहे मोबाइल में एतिरी मोबाइल पोइ टीवीअ खे ढके छॾियईं पूरो हा न चओ हरे राम हरे कृष्ण त घर में पढ़ंदव न तव्हां रामायण त पोइ त आनंद अची वेंदव ऐं वरी ॿुधंदव बि पोइ त कई गुना वधीक आनंद ईंदव हा न भाई जेके स्टूडेंट्स हूंदा आहिनि न होमवर्क मिलंदो आहे घर में पढ़ी वेंदा आहिनि और टीचर उते सवाल पुछे हा त हुन जा कंधा हेठि मथे थींदा आहिनि मां ॿुधाईंदुमि और जेके पढ़ंदा न आहिनि घर वञी करे समय विञाईंदा आहिनि ऐं अची करे वेहंदा आहिनि उहो सर ईअं लिखाए करे उहो मथो हेठि कंदा आहिनि गुरुजी सम्झी वेंदा आहिनि केरु पढ़ी आयो आहे ऐं केरु अनाड़ी आहे चओ हरे राम इहे सत्संग में थोरी अगरि असां पढ़ाई कयूं न त आनंद अची वेंदो मौज अची वेंदी हरे राम हरे कृष्ण हे हरि हरे नारायण हरे गोविंद हाणे इशारे जे अनुसार सभु षड्यंत्र थी वियो भाई ठीकु आहे ऐं घोड़े सहित क्षण भर में उते पहुचाए छॾी उनखे राजा जय श्री कृष्ण कृपा राजा खे राणीअ वटि सुम्हारे करे सुठी तरह घोड़े खे घुड़साल में ॿधी करे वरी राजा जे पुरोहित खे खणी वियो माया सां बुद्धीअ खे भर्म में विझी करे पहाड़ जे खोह में रखीसि ऐं पाण उन पुरोहित जो जेको भोजन ठाहींदो उनजो रूप सुंदर पलंग ते सेजा ते वञी करे बढ़िया निंड करणु लॻो राजा सुबुह थियण खां पहिरियों ई जाॻियो यानी 4-5 बजे जाॻियो ऐं पंहिंजो घर ॾिसी करे उनखे वॾो अचरज लॻो सुम्हियो त जंगल में हुम मां संत जे आश्रम में उन आश्रम मां पंहिंजे महल में पंहिंजे पलंग में कीअं पहुची वियुमि मन में मुनीअ जी महिमा जो अनुमान कीअं अरे हा मुनी त चए पियो मां तप जे बल सां तोखे पहुचाए छॾींदुमि धीरे सां उथियो जीअं राणी बि सम्झी न सघे वरी उन ई घोड़े ते चढ़ी करे वन ॾे हलियो नगर जे कंहिं बि स्त्री पुरुष न सम्झो 2 पहर गुज़री वञण ते यानी 6 कलाक गुज़री वञण ते राजा वापसि आयो कुझु ॾींहंनि खां राजा न आयो त ॾाढी चिंता थी वई हाणे राजा वापसि आयो त घर घर उत्सव थियण लॻा बधावा वॼण लॻा चओ हरे राम गए जाम जुग भूपति आवा घर घर उत्सव बाज बधावा उपरोहित ही देख जब राजा चकित बेलोक सुमेर सोई काजा हाणे बैंड बाजा वॼण लॻा कि राजा अची वियो जॾहिं राजा पुरोहित खे ॾिठो तॾहिं पंहिंजे उन ई कम खे यादि करे उनखे अचरज सां ॾिसण लॻो चओ हरे राम राजा पंहिंजे पुरोहित खे अचरज सां ॾिसण लॻो राजा खे 3 ॾींहं युग जे समान गुज़रिया उन जी बुद्धि कपटी मुनीअ जे चरणनि में लॻी रही अंधविश्वास थियो न भाई चओ हरे राम चमत्कार खे त नमस्कार थींदो आहे कि न मतलब छायल न पूरी दुनिया में हिन 2020 में 21वीं शताब्दीअ में उन्हनि अहिड़ो चमत्कार ॾेखारियो आहे कि विज्ञान चुप थी वई आहे कि वाकई धर्म में भक्तीअ में असांजे भगवान में करुणा में कृपा में अनंत शक्तियूं ने त केवल हिकिड़ी बूंद आहे चओ हरे कृष्ण हे हरि लेकिन चवनि था
ॾिसी वठणु सम्झी वठणु अलॻि ॻाल्हि आहे, पर उन होनहार खे बदिलणु अलॻि ॻाल्हि आहे, हा न। कर्म गति टारे नाही टरे, उहा अलॻि शइ आहे। कई माण्हू ईंदा आहिनि वीचारा ॿारनि खे वठी ईंदा आहिनि, कई विकलांग हूंदा आहिनि, कई वॾे रोग सां ग्रस्त हूंदा आहिनि, त उनखे चवंदा आहिनि भाई ठीकु आहे 10% 20% फ़ाइदो थींदी, 30% फ़ाइदो थींदी। छो जो दवा जा जेके रोग हूंदा आहिनि दवा सां ठीकु थींदा आहिनि, पर जेके कर्मनि सां आहिनि उहे त केवल भॻवान ई ठीकु करे था सघनि। भॻवान जे नाम सां, भॻवान जी कृपा सां शक्ति ईंदी आहे, दुख हूंदो आहे पर असर न कंदो आहे। चओ हरे राम। जयदेव महाराज भॻवान जा प्यारा भक्त हुआ। डाकुन उन्हनि खे छा कयो, ॿई हथ पेर कटे करे खूह में विझी छॾियो, हथ पेर ॿई कटे छॾिया। सोचो कहिड़ो माण्हू सही सघंदो अहिड़ो दुख? छा भॻवान पंहिंजे भक्त खे एॾो कष्ट ॾेई था सघनि? हथ पेर बरोबरि उन्हनि जा कटे छॾिया, पर जेतिरी पीड़ा हुई उन खां वधीक भॻवान उनखे शक्ति ॾिनी, पंहिंजे भक्त खे धीरज ॾिनो। न त कहिड़े माण्हूअ खे ताक़त है कि जंहिंजा हथ पेर कटजनि ऐं उहो धुनी लॻाए गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधा रमण हरि। इहा भॻवान जेकी आहे इहा अदृश्य कृपा हूंदी आहे, इहा नज़र न ईंदी आहे। असांजे मथां रोज कई अदृश्य कृपाऊं थींदियूं आहिनि, भॻवान जी, राधा रानीअ जी, श्री कृष्ण जी, हनुमान महाराज जी, सतगुरनि जी, उहे इंसान सम्झी न सघंदो आहे। कई अहिड़ा दुख हूंदा आहिनि जेके असांखे पतो ई न आहे त कीअं विश्वास कंदव तव्हां। हाणे असां वञूं था ॿाहिरि, कोई दुख अचिणो हो, उहो मथो निकिरी वियो, कीअं पतो पवंदो तव्हांखे कि दुख अचिणो कटिजी वियो? भॻवान कटियईं, ॾेखारियईं कोन, भॻवान उनखे प्रकट न कयो कृपा खे, त असां न सम्झी सघंदा आहियूं। हा, तव्हां हलंदे हलंदे किरी पियो लड़खड़ाए करे, थोरी सी चोट लॻी, घुटनो छिलिजी वियो, और तव्हांखे कहिड़ी ख़बर हुते छा थियण वारो? तव्हां वञो था अचानक धम सां पोइ ट्रक थी अची वञे, हल्को सो टच करे हली थी वञे तव्हांखे, असांखे कहिड़ी ख़बर छा थियण वारो? कहिड़ी ख़बर? त अहिड़ी अदृश्य कृपाऊं असांजे मस्तक ते सत्संगी माण्हूअ ते हूंदियूं आहिनि, जेके हनुमान चालीसा पढ़ंदा आहिनि, जेके सत्संग कंदा आहिनि, धुनी लॻाईंदा आहिनि। हा हा, 100% हूंदियूं, 99 न, 100%। तव्हां विश्वास कयो चाहे न कयो, चाहे न कयो भरोसो, तव्हां विश्वास न कयो आग हथ जलाईंदी आहे, त छा आग हथ न जलाईंदी छा? न कयो विश्वास, हथ विझी ॾिसो पतो पइजी वेंदो। तव्हां न कयो भरोसो, भॻवान जी कृपा त थी रहंदी। उनजो स्वभाव आहे कि तव्हां भॻवान जे शरण में आया हो, भॻवान जे कीर्तन में वेठा आहियो, चाहे पंहिंजे घर में बि कोई धुनी लॻाए, ईअं न आहे कि केवल हिते कृपा थींदी, हिते त महा कृपा थींदी, पर हितां तव्हां जेको तव्हां खणी था वञो सत्संग, घर में धुनी था लॻायो, घर में तव्हां श्री कृष्ण चालीसा था कयो, घर में भगवत गीता था पढ़ो, दुकान में था पढ़ो, उहा बि अजाई न वेंदी। चओ हरे राम। करोड़े गुना फल ॾींदी, करोड़े गुना। हा हा, असां में ऐं भक्त में इहो ई फ़र्क़ु आहे कि भक्त पूरो पूरो भरोसो रखंदो आहे, श्रद्धा रखंदो आहे, हा न। ऐं असांखे त विश्वास करण में त वॾी कृपा। आहा, श्री कृष्ण गोविंद। हाणे राजा खे त इहे 3 ॾींहं युग जे समान गुज़री आहे, बुद्धीअ कपटी मुनीअ जे चरणनि में लॻी रही, निश्चित समय सम्झी करे पुरोहित ठहियल उहो राक्षस काल केतु आयो ऐं राजा सां कयल गुप्त सलाह जे अनुसार उन पंहिंजा सभु वीचार उनखे सम्झाए करे चई छॾिया। इशारे जे अनुसार गुरुअ खे उन रूप में पहचाने करे राजा प्रसन्न थियो। इशारे जे अनुसार कपटीअ कूड़ ॻाल्हायो न, मां ईंदुमि, उहो त न आयो, आयो काल केतु ऐं आयो पुरोहित जे वेश में। राजा सम्झी त उहे महात्मा आया आहिनि। राजा त गदगद थी वियो, ॾाढो प्रसन्न थियो ऐं भर्म में भरिजी करे उनखे होश न रहियो कि तापस मुनि आया काल केतु राक्षस। उन तुरंत 1 लख उत्तम ब्राह्मणनि खे कुटुंब सहित वञी करे न्योतो ॾिनो त अचो भाई भोजन कयो। नृपहर शेव पहचान गुरु ब्रह्म बस रहा न चेत। बरे तुरंत सत सहस बर विप्र कुटुंब समेत सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत
हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। 1 लख ब्राह्मणन खे न्योतो आयो। पुरोहितन 6 रस थींदा आहिनि भई, मिठो थियो, नमकीन थियो, खारो थियो, तिक्त थियो, तीखो थियो, अहिड़ा 6 रस थींदा आहिनि, हा न। खटो अलॻि थींदो आहे, कड़वो अलॻि थींदो आहे, ये आंवले जो रस हूंदो आहे उहो अलॻि हूंदो आहे, हा न। करेले जो अलॻि हूंदो अथव, ऐं अंबड़ीअ जो अलॻि, इमलीअ जो जीअं हूंदो आहे खटो, मिर्चनि जो अलॻि रस आहे। चओ हरि राम। त कुल मिलाए जेके बि टेस्ट थींदा आहिनि न 6 रसनि में थींदा आहिनि। चओ हरि राम। जल में बि रस आहे, तॾहिं त काथे पाणी पीअंदा आहियूं त न वणंदो आहे, पाणी कीअं हितां जो नथो वणे पियो। पाणी त असांजे शहर जो, अरे हर माण्हूअ खे पंहिंजे शहर जो पाणी पी पी करे हुनजो आदी थी वेंदो। रायपुर वारा चवंदा आहिनि हिते पाणी कीअं, असां वेंदा आहियूं रायपुर जो कीअं कौड़ो पाणी आहे। चओ हरि राम। अरे भाई उहो रायपुर जो पीअंदा आहिनि, असां हितो जो पीअंदा आहियूं। चओ हरे कृष्ण। अच्छा, रायपुर जा बि वरी अलॻि अलॻि एरिया अथव, उतां बि अलॻि अलॻि जल जो सवादु ईंदो आहे। लाखी नगर जो अलॻि ईंदो आहे, त वरी राजेंद्र नगर जो अलॻि ईंदो आहे। ऐं जेके मिनरल पियो त उहो सभिनि जो कौड़े जो कौड़ो पाणी, पैसा ॾेई करे ऐं कौड़ो कौड़ो पाणी पियो भाई। हाँ, कौड़ो करेलो न खाईंदा, जेको स्वास्थ्य लाभ ॾे, कौड़ो पाणी पीअंदासीं 15 रुपया ॾेई करे। हाणे त WHO स्वास्थ्य संगठन चई छॾियो आहे कि पाणी नुक़सान में आहे, पर हाणे माण्हू छॾे न सघंदा। ख़बर आहे, साल थी विया 6 महीना, विश्व स्वास्थ्य संगठन, हा न, उन चई छॾियो आहे कि हे जेको पाणी आहे मिनरल तव्हां पियो था, हाणे शोध सां पतो पियो आहे त इहो शरीर जे लाइ हानिकारक आहे, पर हाणे माण्हू बोटल लटकाए ईअं घुमणु शुरू कयो अथऊं। हाणे उनखे नल जो पाणी उन में स्टेटस में न ईंदो, असां नल जो पाणी पियूं, असां हीअ सादो पाणी पियूं, असां त हाणे इहो ई पीअंदासीं, मरी वञूं भले कुझु बि थिए, बीमार पऊं भले। चओ हरे राम, हरे कृष्ण। हा, थधो पाणी पीअंदासीं, ठंडा ठंडा कूल कूल, सादो न पीअंदासीं। श्री कृष्ण गोविंद। 6 रसनि जा भोजन थींदा आहिनि, चाहे उहे 1000 क़िस्मनि जा हुजनि, रस 6 थींदा आहिनि, ठीकु आहे। ऐं चइनि तरहनि जा खाद्य पदार्थ थींदा आहिनि। हिकिड़ा थींदा आहिनि भक्ष्य, ॿियो भोज्य, टियों लेह, चौथों चोष्य। भक्ष्य यानी चबाए चबाए करे खाइबो आहे। भोज्य यानी खीर वांगुरु जेके पिया वेंदा आहिनि, हा न, जूस, कोल्ड ड्रिंक, खीर आदि आदि। और चोष्य यानी जेके चूसिया वेंदा आहिनि, जीअं गन्नो, ईख। चओ हरे राम। हाणे त कुल्फियूं वग़ैरह बि अची वियूं, पहिरियों त न हूंदियूं वीचारियूं। ऐं ॿियो भक्ष्य भोज्य, ऐं लेह यानी जेके चटिया वेंदा आहिनि, चटनी खड़े, चटनी बढ़िया ठही थी, थोड़ा मिर्च ना बुरकिस हिन में, जबान तड़फे ई नचे जबान, तॾहिं पतो पवंदो। चओ हरे राम। त ही 4 तरहनि जा भोजन हूंदा आहिनि, 6 रस, 4 तरह जा भोजन राजा ठाराया जेके वेदनि में वर्णित आहिनि। हाणे उन मायामयी रसोई तैयार कई, एतिरा व्यंजन ठाहिया, चौथा 36 प्रकार। अरे लिखियल आहे, व्यंजन बहु गन सके न कोई, कोई गिनती न करे सघंदो, मायावी त हुयो ई। चओ हरे राम। हाणे लेकिन उन चालाकी छा कयईं, ही सभु जेको ने षड्यंत्र कयो, ख़बर अथव छाजे करे? हाणे उहा ॻाल्हि ॿुधो। विविध मृगन कर आमिष रांधा, महु विप्र मास खल साधा। भोजन कहूँ सब विप्र बुलाए, पद पखार सादर बैठाए। परुसन जब लाग महिपाला, आकाश बानी तेहि काला। प्रबंध उठ उठ ग्रह जाहू, है बढ़हानि अन्न जन खाहो। भयऊ रसोई भूसुर मासु, सब द्विज उठे मान विश्वासो। भूप
रूप बिकल मत मोह भुलानी, भावे मसन आव मुख बाने, बोले विप्र सकोप तब नहीं कछु कीन विचार, निशाचर हो नृप मूल सहित परिवार सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। हाणे एडन तरह जा अनगिनत भोजन ठाया वया। हाणे ध्यान सां ॿुधिजो, क्लाइमेक्स हाणे अथव कथा जो। उन चालाकी छा कई, काख्यस राजा खे चई मां पवित्र पवित्र भोजन तो ठाहियां, अनेक तरह जे जानवरनि जो मांस मिलाए छॾी, दाल में, सब्जीअ में, चांवरनि में जानवरनि जो मांस। ऐं उन दुष्ट एतिरो ई न, ब्राह्मण जो मांस बि मिलाए छॾी। ब्राह्मणनि जो ई भोजन तो हले ऐं ब्राह्मण जो ई कंहिं उन भोजन में मांस मिलाए करे काल केतुअ ऐं भोजन सभिनि खे परसियो राजा पंहिंजे हथ सां। लेकिन भगवान रक्षा कई। जीअं ई ओॾी महिल भोजन खाइण वारा हुया ब्राह्मण, स्वस्ति वाचन करे, असां वांगुरु न खाईंदा आहिनि, आयो ऐं ठका पहिरियों त मुंहं में टेस्ट कीअं आहे, हा न, हथ जोड़े करे भगवान खे स्तुति करे प्रणाम करे पोइ भोजन कयो वेंदो आहे। त एतिरे समय में उन्हनि जी रक्षा थी वई। जीअं भोजन आयो ऐं राजा परोसण लॻो, अची करे पहिरियों त चरण धोई करे ब्राह्मणनि खे भोजन जे लाइ सॾु करी, पेर धोई करे चरण प्रक्षालन करे चरणामृत वठी करे मथो झुकाए आदर सहित विहारियईं। ऐं जीअं ई राजा रोटी परोसण लॻो, उन ई समय उन ई काल आकाशवाणी थी, काल केतु कृत। उहा आकाशवाणी कंहिं कई? काल केतुअ ई कई, उन राक्षस ई कई, छो जो उनखे राजा खां बदिलो वठिणो हो, हा न। राजा उन जे ॿियनि राक्षसनि खे, परिवार वारनि खे मारियो हो, पापिन खे। त उन ई अदृश्य थी करे जोर सां आकाशवाणी कई, छा चई? हे ब्राह्मणो, उथी उथी करे पंहिंजे घर वञो, हे अन्न न खाइजो, हिन जे खाइण में वॾी हानि अथव, रसोईअ में ब्राह्मणनि जो मांस ठहियल अथव। विश्वास मञी करे सभु ब्राह्मण उथी बीठा। राजा व्याकुल थियो, परंतु उनजी बुद्धि मोह में भुलियल हुई। होन हार वश उन जे मुंहं मों हिकु बि ॻाल्हि न निकिरी त हीअं ॻाल्हि थी आहे। एॾो अंधो विश्वास थियो ने कपटी मुनीअ ते कि राजा जे मुंहं मों काई ॻाल्हि ई न निकिती। तॾहिं ब्राह्मणनि ॾिठऊं राजा कुझु नथो चए, एॾी वॾी ॻाल्हि थी वई, आकाशवाणी थी आहे, ब्राह्मण रही न सघिया। तॾहिं क्रोध में भरिजी करे ब्राह्मण चवण लॻा, राजा तूं कुझु बि वीचार न कयो। ब्राह्मणनि कुझु वीचार न कयो, क्रोध में काॾो वीचार अचे, अहिड़ी ॻाल्हि अची वञे। चवण लॻा, अरे मूर्ख राजा, तूं वञ परिवार सहित वञी करे राक्षस बणिजी वञ। चओ हरे राम। बोले विप्र सकोप तब नहीं कछु कीन विचार, जाय निशाचर हो नृप मूड़ सहित परिवार। अहिड़ो शाप वीचारे राजा खे लॻी। चओ हरे राम। अरे नीच क्षत्रिय, तूं त परिवार सहित ब्राह्मणनि खे सॾु कराए उनखे ख़तमु करणु चाहियो, नष्ट करणु। ईश्वर असांजे धर्म जी रक्षा कई, हाणे तूं परिवार सहित नष्ट थींदे राक्षस बणजंदे। हिकु साल जे अंदरि तुंहिंजो नाश थी वेंदो, तुंहिंजे कुल में कोई पाणी ॾियण वारो न रहंदो। शाप ॿुधी करे राजा भव जे करे वीचारो व्याकुल थियो। लेकिन वरी सुंदर आकाशवाणी थी। चओ हरे राम। कहिड़ी आकाशवाणी थी? ध्यान ॾेई ॿुधो। सुंदर यानी प्रभुअ जी कृपा। हाणे काल केतुअ जी आवाज़ न आहे। हे ब्राह्मणो, तव्हां वीचार करे शाप न ॾिनो, राजा कोई बि अपराध न कयो आहे। आकाशवाणी ॿुधी करे सभु ब्राह्मण वरी चकित थी विया। वरी तॾहिं राजा उते वियो जाते भोजन ठहियल हो, ॾिठई त उते न भोजन आहे, न रसोईयो ब्राह्मण आहे, पुरोहित आहे। राजा मन में अपार चिंता कंदो वापसि आयो। उन ब्राह्मण खे सभु वृतांत ॿुधायो।
ॾाढो भयभीत व्याकुल थी करे धरतीअ ते किरी पियो। हे राजा, अगरि तुंहिंजो दोष न आहे तॾहिं बि होनहार त नथी मिटिजी सघे। ब्राह्मण जो शाप ॾाढो भयानक थींदो आहे, हाणे कंहिं बि तरह टाले नथो टलिजी सघे। भूपति भावी मिटै नहीं, जदपि न दूषण तूर, किए अन्यथा होहि नहीं। विप्र श्राप अति घोर, सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सब संतन की। जय जय जय। हालांकि राजा तू निर्दोष आहे, पर वचन निकतल हाणे वापस नथो अची सघे। चओ हरे राम हरे कृष्ण, हे हरि श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद। ईअं चई करे सभु ब्राह्मण हलिया। नगर वासिन जॾहिं समाचार ॿुधो त वीचारा चिंता करण लॻा, विधाता खे ॾोहजण लॻा। जंहिं हंस ठाहींदे ठाहींदे गांव ठाहे छॾियो, अहिड़े पुण्यात्मा राजा खे देवता बणाइणु खपे, राक्षस बणाए छॾियो। पुरोहित खे उन जे घर पहुचाए करे असुर काल केतु कपटी तपस्वीअ खे वञी ख़बर ॾिनी। उन दुष्ट जाते काथे चिठियूं लिखियूं, जंहिंसां सभु वैरी राजा सेना ठाहे 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 अची करे मथों चढ़ी पिया। सम्झो था न, राजा प्रताप भानु जंहिंखे जंहिंखे हारायो हो न, उन सभिनि खे कपटी मुनीअ चिठियूं लिखियूं, भाई अचो अचो, हाणे राजा जी हालत ख़राब अथव, ब्राह्मण जो शाप लॻल आहे, साल में नष्ट थी वेंदो। त सभु उहे चढ़ी आया जेके हारजी विया। डंको वॼाए करे नगर खे घेरे वरितऊं। रोज अनेक तरह जी युद्ध थियण लॻी, लड़ाई थियण लॻी, ऐं प्रताप भानुअ जा सभु योद्धा शूरवीरनि जी करनी करे युद्ध में बिल्कुलु शहीद थी विया, वीर गतिअ खे प्राप्त थी विया। ऐं राजा बि भाउरनि सहित उहो बि युद्ध में वीर गतिअ खे प्राप्त थियो, गुज़ारियो। हाणे सत्य केतुअ जे कुल में, यानी राजा प्रताप भानुअ जे पिता जो नालो सत्य केतु, उन जे कुल में कोई न बचियो। ब्राह्मणनि जो शाप भला कूड़ो कीअं थो थी सघे। दुश्मन खे जीते करे नगर खे वरी सां वसाए करे राजा विजय ऐं यश पाए करे पंहिंजे पंहिंजे नगर ॾे जेके वापसि हली विया, जेके युद्ध करण आया। चओ हरे राम। याज्ञवल्क्य जी महाराज चवनि था, इहा कथा केरु कंहिंखे था ॿुधाइनि? याज्ञवल्क्य महाराज भरद्वाज ऋषिअ खे शिव भगवान माता पार्वतीअ खे। तुलसीदास महाराज सभिनी संतनि जे लाइ कथा लिखी। ऐं कागभूषणी महाराज इहा कथा गरुड़ जी महाराज खे ॿुधाई आहे। याज्ञवल्क्य जी चवनि था, हे भरद्वाज ॿुधो, विधाता जॾहिं जंहिंजे उलट थींदो आहे न, त उन जे लाइ धूल बि, धूल मिट्टी, उहा बि सुमेर पर्वत जे समान भारी थी वेंदी आहे, कुचले छॾण वारी। ऐं पिता बि जेको रक्षा कंदो आहे, उहो बि यम जे समान, काल जे समान थी वेंदो आहे। ऐं रसी बि नांग जे समान कटण खाइण वारी थी वेंदी आहे। हिकु हिकु अखर सच तो मतां कोई संदेह कयो। सम्झो था, जॾहिं विधाता उलट थींदो आहे, जॾहिं होनहार थींदी आहे, कर्मनि जा अहिड़ा हिसाब किताब थींदा आहिनि, त टे ॻाल्हियूं चई अथऊं कि मिट्टी बि छा थी वेंदी आहे, पहाड़ जे समान, पिता बि यमराज जे समान। कई तव्हां समाचारनि में ॾिठो हूंदो कि पिता खे थोरी ॻाल्हि ते गुस्सो अची वियो ऐं पुट खे एॾो मारियईं कि वीचारो उते ई मरी वियो। अखियुनि सां अॼुकल्ह अहिड़ा दुखदाई वीडियो था अचनि। चओ हरे राम। कंहिं न्याणीअ ते नाराज़ थी वियो ऐं पिता खे नशो कयल हो, वीचारी नंढी सी न्याणी 8-10 साल जी, उनखे एॾो मारियईं, थी वई वीचारी, किरी पई, एॾो उनखे मारी। इहे त दुखदाई दृश्य था अचनि मीडिया में। चओ हरे राम। पुराणी ॻाल्हि आहे ॾाढी। हिकु बार कंहिं वॾो सेठ जी मधुसूदन महाराज ॿुधाई पुराणी घटना। ॾिसो केॾी उन में करुणा जुड़ियल आहे, जेकी होनहार आहे। तोबा, हिकिड़ो वॾो सेठ हिकिड़ी वॾी कार वठी आयो उन ज़माने में।
कि ॾाढी महांगी जी कारियूं ईंदियूं आहिनि, करोड़ रुपए ईंदी आहे, काई 50 लख 4 करोड़ जी कार थी अचे। उहा कार वठी आयो ऐं नंढो ॿार हुयो 5 साल जो, 4 साल जो, उहो खेॾंदे खेॾंदे वियो ऐं कुझु खणी करे ऐं उन कार ते उनखे कुरे जे करे लिखियईं कुझु। नई कार अञा 2 ॾींहं थिया। चओ हरी राम। कंहिं सूए सां खणी करे ऐं उन कार ते ईअं करे लिखी छॾियईं। हाणे कार जी डेंटिंग पेंटिंग ख़राब थी। हालांकि कोई वॾी ॻाल्हि न आहे, इंश्योरेंस थियल हूंदी आहे, कुझु ख़र्ची त थींदो, लेकिन जॾहिं पिताजी उन जे कार में एॾी आसक्ति हुई, उहो जो ॾिठईं त नई कार 2 ॾींहं पहिरियों वठी आयो आहे, हिन मूर्ख कार ख़राब करे छॾी। उनखे अहिड़ी 2-3 चमाटूं हई, उनखे ते मथे ते लॻी वई, किरी पियो उते ई, कन मां खून वहण लॻसि। जॾहिं खून वही त पिता खे होश आयो त अरे, त कार, हे त मुंहिंजो पुटु आहे। तुरंत डॉक्टर ॾे वठी वियो, पहुचण खां पहिरियों ई ॿार गुज़ारे। चओ हरे राम। ॿार गुज़ारे वियो। चओ जय श्री कृष्ण। 20-25 साल पहिरियों इहो संतन 15-20 साल पहिरियों इहा घटना ॿुधाई। ॾाढो दुखी थियो। हाणे छा थींदो? पिता जे द्वारा बिना प्रयोजन पंहिंजे पुट जी हत्या थी वई और निर्दोष मासूम। जेॾी महिल आख़िर आयो, उन कार जे साम्हूं गुज़रियो, उन जी नज़र पई त मुंहिंजे पुट छा लिखियो आहे। सूए सां खणी करे उन जे पुट चई 5 साल जे, लिखियो पापा आई लव यू। छा लिखियो हुई? हा, हाणे ॿुधायो उन ते छा गुज़रियो हूंदो। त रामायण जा वचन हिकु अखर सचो अथव। विधाता उलट थींदी आहे त पिता बि यमराज थी वेंदो आहे। रोज रोज अहिड़ा केस थियनि था। रसी बि नांग जे समान कटे खाइण वारी थी वेंदी आहे। कई माताऊं बाइक ते वेंदियूं, हिकिड़ी माता गुज़ारे वई, ख़बर अथव कीअं? उनजी जेकी चुनरी हुई उहा गाॾीअ जे चके में फासी पई, गले में लपेटजी वई, गुज़ारे वई। चुनरीअ सां गुज़ारे वई। चओ हरे राम। तॾहिं भाई समझी करे कयो, जेको थी वञे उन में राजी रहो। नओं कर्म हिकु हिकु सावधानीअ सां कयो। कंहिं नंढे से जीव खे बि दुखायो न। भरद्वाज सुन जाहि जब होए विधाता बाम, धूर मेरु समझनक जम ताहि ब्याल समदाम। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। छा थियो भाई साहब? छा थियो? हरे राम हरे कृष्ण। ध्यान जो भाई। हे मुनि ॿुधो, समय पाए करे उहो ई राजा परिवार सहित रावण नाले जो राक्षस थियो। चओ हरे राम। कहिड़ो भाई? केर रावण ठहियो? उहो ई राजा। कहिड़ो राजा? हा, छा ठहियो? हा, उन जा 10 सिर हुया, 20 बाहूं हुयूं। वॾो प्रचंड शूरवीर हो। ऐं अरिमर्दन केर हुयो? उन जो नंढो भाउ। उहो बल जो धाम यानी ॾाढो बलशाली कुंभकर्ण थियो। केर थियो? ऐं जो जेको मंत्री हो, जंहिंजो नालो हो धर्म रुचि, उहो रावण जो सौतेलो नंढो भाउ थियो। चओ हरे कृष्ण। ऐं उन जो नालो हुयो विभीषण महाराज की। त भाई हे मां तव्हांखे थोरो अॻितो जो सार ॿुधायो। दोहो पहुतो 175। ठीकु आहे, बाक़ी कथा वरी सुभाणे श्रवण कजो। बोलो सियावर रामचंद्र। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। हे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 राम। ओ राम 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 सीता राम 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 राम। 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 राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता
सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 हे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 श्री राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम राम ओ राम राम बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम राम ओ राम जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान अरे बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली हर हर महादेव मेरे हर हर महादेव दे दे हर हर महादेव मेरे हर हर महादेव अरे भोले भोलेनाथ मेरे भोले भोलेनाथ भोले भोलेनाथ मेरे भोले भोलेनाथ ओ जय जय तुलसी माता माता तुलसी माता जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता अम्बे अम्बे माँ ओ मेरी जगदम्बे माँ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय गौ माता ओ राधे राधे बोल दो प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 नंदलाल राधे 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 श्री कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 घनश्याम राधे 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 रसराज राधे 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 ब्रजराज राधे 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 गिरधारी राधे 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 बनवारी राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल श्याम की जय सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय
बड़भागी ते जन जगमा सदा सदा हरि के गुण गा। हरि ओम भूर भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो श्री वृंदावन बिहारी लाल की जय। भुवन भास्कर सूर्य भगवान की जय। श्री अन्नपूर्णा माता की जय। सीताराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न श्री हनुमान जी महराज की जय। आज के आनंद की जय। आयो लाल सबई चौ झूलेला कथा विश्राम होत है। कृपा करो हनुमान। श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय जय। लो भाई सर्व संतन की जय जय जय। हरे राम। भाई अज भारती चावला प्रीति वाधवानी कृष्ण पंजवानी जो तव HHBD यानी हैप्पी हैप्पी बर्थडे। त त्रिकोणीय तव्हांखे आशीर्वाद ॾियणी पवंदी, हैट्रिक लॻाइणी पवंदी। तव्हांजो समय आरंभ तो थिए जी। भगवान जी खूब कृपा थे। भगवान तन मन स्वस्थ जन भक्ति जो दान प्रेम जो दान बख्शिन। ऐं वीवी वाणी तव अरे बस हाँ कृपा कृपा प्रभु। अरे ये क्या लाए, ये तो हमको देना चाहिए ना। बर्थडे किसका है? आपका है ना। अरे तो हमको देना चाहिए, आप उल्टा मेरा थोड़ी है बर्थडे। हाँ क्या नाम है आपका? वाह भाई कृष्ण कुमार पंजवानी भी आयो तो चो हरि राम। हे हरि गायो न भाई। कृपा कृष्ण की मिलती ही रहे। श्याम गुरु की चलती रहे। कृपा कृष्ण की मिलती रहे। ओहो। श्याम गुरु की चलती रहे। ओ मिले सारी संगत का प्यार। दुआ मेरी हो कबूल। खुशियाँ मिले भरपूर। खुशियाँ मिले भरपूर। खुशियाँ मिले भरपूर। आप खुशियाँ मिले भरपूर। कृष्ण खुशियाँ मिले भरपूर। प्रीति खुशियाँ मिले भरपूर। भा 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 भारती। बोलो राधा और कृष्ण चंद्र की जय। दादी को तो खिलाओ यार पहले। हाँ